उरेरो लाल में आबादगार अमीर बख्श खोसो मीडिया आरो दाहिंदे चयो आहे त पेढी मालिक अकरम बहलम इसरार बहलम ऐं मक़सूद बहलम खां कुझु महीना अॻु मकई जो ॿिज ख़रीद कयो हो। हुन चयो त पेढी मालिकनि मूंखे 2 नंबर ॿिज मिक्स करे 1 नंबर ॿिज विकिरो करे ॾिनो, जंहिं करे मूंखे लखें रुपया नुक़सान पहुतो आहे। हुन चयो त अहिड़नि डीलरनि जे करे असांजो ज़राअत वारो शोबो ॾींहों ॾींहुं तबाह थींदो पियो वञे। हुन चयो त अहिड़नि डीलरनि ख़िलाफ़ एग्रीकल्चर खातो मटियारी डिप्टी कमिश्नर मटियारी कमिश्नर हैदराबाद कार्रवाई करण लाइ तयार न आहिनि। हुन चयो त हिकु तरफ़ असां आबादगार बरसात ऐं ॿोरे सबबि अॻ ई परेशान आहियूं, ॿिए तरफ़ वरी पेढी आबादगारनि खे ज़रई ॿिज ऐं ज़रई दवाऊं 2 नंबर ॾेई नंढनि आबादगारनि खे तबाह करे छॾियो आहे ऐं नंढा आबादगार सेठियुनि जा कर्ज़ी बणिजी चुका आहिनि। हिन ज़राअत वारे सूबाई वज़ीर ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी असां आबादगारनि खे 2 नंबर ॿिज ॾींदड़ पेढी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो मुआशी क़त्ल बंदि करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।